तेज रफ्तार से दरिया सिंधु का पानी गुजर रहा है। तकरीबन ये पानी बताया जा रहा है 6 लाख, लेकिन आज पानी की सतह बुलंद हो रही है, इसलिए कि मंचर डंड का भी कट जो है ना वो इसी में लगाया गया है। जे कच्चे घर जेके हाणे पानी अची आहिनि, असीं तकरीबन कोटड़ी अलॻि बेराए सां बिठरनि जेके कच्चे इलाइक़ा आहिनि तकरीबन पाणी हेठि अची विया आहिनि ऐं रोड जेको आहे त ॾिसी रहिया आहियो बि पाणी मथां हली रहियो आहे।